मैनेजर ज़ाल समेत चइनि घर भातियुनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे। चइनि ॼणनि खे कराची मुंतकिल कयो वियो आहे। जी नाज़रीन के ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। ठठोमात बैंक मैनेजर ऐं संदसि राजराणी ज़ाल समेत चइनि घर भातियुनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे, जंहिंखे कराची मुंतकिल कयो वियो आहे। बैंक मैनेजर खे कोरोना नाज़रीन छठे मां अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। चइनि घर भातियुनि में कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे, जंहिंमें बैंक मैनेजर संदसि ज़ाल डॉक्टराणी समेत 4 घर भाती आहिनि जंहिंखे कोरोना जी तस्दीक थी आहे। बैंक मैनेजर खे कोरोना ज़ाहिर थियण बाद बैंक जे समूरे अमले जी टेस्ट करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं चइनी घर भातियुनि खे बैंक मैनेजर ऐं डॉक्टराणी समेत अस्पताल कराची मुंतकिल कयो वियो आहे। छठे मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महबूब, ही वधीक तफ़सील ॾिजो। जी कैफे जिले के मीरपुर शाहपुर में अफसोसनाक खबर साम्हूं आई है। थोड़ी देर अॻु में तस्दीक कई वई आहे त मीरपुर शाहपुर खां साल ककरार हिकु लेडी डॉक्टराणी आहे जेका कराची में हिकु ख़ानगी अस्पताल में कमु कंदी आहे। उनजी में अलामतूं ज़ाहिर थियण खां पोइ उन जॾहिं ॿई टेस्टूं करायूं कराची में आगा खान अस्पताल में त उनजी पॉज़िटिव करार ॾिनो वियो उनखे कोरोना जे हवाले सां, जंहिंखां पोइ उनजी उहो पाण जेका आहे सिविल जेका आगा खान अस्पताल में दाख़िल थी वई आहे। जॾहिं संदसि घर भाती संदसि मुड़ुसु जेको ॿोहरा जे हिकु निजी बैंक आहे उनमें मैनेजर आहे, उन सां गॾोगॾु उनजी हिकिड़ी 6 वरनि जी धीउ आहे ऐं उनजी हिकिड़ी भेण आहे। उन्हनि जी जेका पॉज़िटिव रिपोर्टूं अची वियूं आहिनि। आगा खान जी लेबोरेटरी तस्दीक करे छॾी आहे त हिकु ई शख़्स सां डॉक्टराणी ऐं हुनजे मुड़ुसु जेको बैंक मैनेजर आहे उहो ऐं उनजी जेका हिकु धीउ बैंक मैनेजर जी भेण 4 जेके केस पॉज़िटिव थिया आहिनि ऐं डॉक्टराणी खे आगा खान अस्पताल जे आइसोलेशन में मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त बाक़ी 3 संदसि घर भाती जेका आहिनि बैंक मैनेजर समेत उन्हनि खे कराची में संदन केस जो घर जेको आहे असां खां साकरे खां उन मुंतकिल करे कराची में होम आइसोलेशन कयो वियो आहे। जॾहिं त जेका हिन ही ख़बर न्यूज़ ते ब्रेक थियण खां पोइ ऐं नेपो कराची जी जेका ख़ानगी अस्पताल जे पारां तस्दीक थियण खां पोइ ख़तरो पइजी वियो आहे। ख़ासि तौर ते सर्च खातो काफ़ी देरि ताईं हिन बारे में लाज़िमी जो इज़हार कंदी रही, जंहिंखां पोइ DC ठट्टो उस्मान तनवीर उन 4 केसनि जी तस्दीक करे छॾी आहे ऐं हुनजी चवण आहे त हाणे फौरी तौर ते जेका ॿोहरा जी जेका बैंक आहे निजी बैंक आहे उनजे समूरे अमले खे फौरी तौर ते फ़ैसिलो कयो वियो आहे त उन्हनि जी टेस्टूं वरितियूं वञनि ऐं इहो बि इम्कान आहे त छाकाणि जो अॼु मोकलवार थी आहे, सुभाणे हिन बैंक खे सील करे सघिजे थो, उनजे समूरे अमले खे जेको आहे क्वारंटाइन में मुंतकिल करे सघिजे थो। उन सां गॾोगॾु साकरे जे भरिसां नई ॻोठ आहे जिते ही केस ज़ाहिर थिया आहिनि। तंहिं करे इहो बि इम्कान आहे त इंतिज़ामिया पारां इहो गौर कयो अथव छाकाणि जो नई ॻोठ जेका आहे जेतोणीकि उहा हिकिड़े ॻोठ ते मुश्तमिल आहे, उनखे 100 घरनि ते मुश्तमिल आहे, पर उनजे मुख़्तलिफ़ अदारनि के मुताबिक़ कमु कंदड़ माण्हू आहिनि। उनजो इंट्रेक्शन थिए थो रहे। हे लोकल ट्रांसमिशन जा जेके सर्च खाते जा ज़रिया ॿुधाइनि था, ही लोकल ट्रांसमिशन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। जेका नर्सी जो बि सूरत हाल आहे कटे ज़िले में अॻु में 3 केस जेके आहिनि तबलीगी जमायत सां तालुक़ उहे मकई जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल आहिनि। हिकु जेको चौथो सत्याप थी चुको, पर हे 4 केस साम्हूं अचण खां छठे ज़िले अंदरि कोरोना वायरस मुतासिरनि जो अंग 8 थी वियो आहे। पर ही जेका लेडी औरत आहे जंहिंजी पॉज़िटिव रिपोर्ट आहे उनजी तबियत बहितर नथी ॿुधाई वञे, जंहिंखे कराची जे आगा खान अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त बाक़ी 6 संदसि घर भाती आहे उनखे होम आइसोलेशन कयो वियो आहे। इन मामले खां पोइ बैंक जे समूरे अमले जूं टेस्टूं वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं सर्च खातो हिन वक़्तु हर अची वियो आहे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। छठे मां महबूब बिरोही तफ़सील ॾिना। बैंक मैनेजर संदसि ज़ाल समेत घर जा 4 भाती आहिनि जिन में कोरोना जी तस्दीक थी आहे। बैंक मैनेजर ऐं डॉक्टराणी ज़ाल समेत डॉक्टर जी धीउ ऐं बैंक मैनेजर जी भेण आहे जिन खे कोरोना जी तस्दीक थी आहे, जेके कराची जे निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। ठठे मां बैंक मैनेजर खे कोरोना ज़ाहिर थियण बैदि बैंक जे समूरे अमले जूं टेस्टूं कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हिते असां नाज़रीन शेयर कंदासीं। मुबैना